साचो सतराम। सचे सतराम समझायो त जीवन एक अवसर या मौक़ो आहे। सो अहिड़े मौक़े खे महान बनायो, छाकाणि त असां सभु इंसान हमेशह अॻिते वधणु चाहींदा आहियूं ऐं पोइ ते पवणु न। तंहिंजे करे असां इंसान जो महान बणिजो ऐं महान मां भॻवान ऐं न के पोइ ते इंसान मां हैवान। सो अहिड़ी ज़िंदगी खे परवान चाढ़ियो ऐं ऊचाई बख़्शियो। अहिड़े शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन जे 157 साला जन्म महोत्सव जी शुभ शुरुआत थी रही आहे। सो उन अवसर खे पंहिंजे जीवन में समाईंदे असां उन सचे साईं जी रहमतुनि में शामिल थियूं ऐं उनजी करुणा कृपा ऐं रहमत खे पाए करे पंहिंजे जीवन जहिड़े अवसर खे महान बणायूं ऐं पंहिंजी ज़िंदगी खे परवान चाढ़ियूं। साचो सतराम, साचो सतराम, साचो सतराम।